असां वटि वरी छा आहे, को बीमार थी पियो, ख़बर पई फलाणो बीमार, इहा मुंहिंजी लॻी लोड़ई थो सही, लोड़े थो पियो, अञा त लोड़ी थो सही, किथे ॻाल्हि आहे। साईं फरमाइनि था कंहिंखे मुब्तला ॾिसी, कंहिंखे मर्ज़ में, कर्ज़ में, दर्द में, परेशानी में मुब्तला ॾिसी खिलो न, ठठोल न कयो, मतां उहा तकलीफ़ तव्हांखे मिले, हुनखे रब आज़ाद करे, उहा मुसीबत तव्हांजे गिचीअ में न पइजी वञे। बीमार थिए त हली वञी पुछो। सरकार फरमाइनि था जेको कंहिं बीमार खां पुछण थो वञे, जेॾीमहिल घर मां निकितो आहे, जेसीं मोटी साॻी जाइ ते नथो अचे, तेसीं ताईं 70,000 मलाइक उन पुछण वारे जे लाइ रहमत ऐं मग़फ़िरत जूं दुआऊं था घुरनि। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था जेको बीमार खां पुछण जे लाइ थो वञे, सो ईअं अथव ॼणु जन्नत जे रस्तनि ते घुमी रहियो आहे, बेहिश्त जे बाग़नि में घुमी रहियो आहे। ॾिसो को बीमार आहे, हली वञी पुछोसि। बीमार जे सिराणे ते वञी उनजे पेशानी ते हथ रखी चो ला बअस तुहूरुन इंशाअल्लाह, गम न कर, अल्लाह ताला तुंहिंजा सभु गुनाह मिटे छॾिया। उनखे तसल्ली ॾियो, उन सां 4 घड़ियूं वञी उनजे ॾुख में हाल भाई थियो, अल्लाह ताला तव्हांजी सॼी ज़िंदगी जा गुनाह पुछे।